सिंध जे अलबेले शाइर हसन दर्स जी 8वीं वरसी जे हवाले सां समाजी तंज़ीम महरान हिस्टोरिकल एंड कल्चर सोसाइटी टंडो आदम पारां हड़ई ॾींहुं हसन जा जे उनवान हेठि वरसी जे तक़रीबन जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल राति बि अलबेले शाइर हसन दर्स जे यादि में हफ़्ते जो टियों प्रोग्राम टंडो आदम भरिसां तारीख़ी ॻोठ कबूल शाह में मौला बख्श ख़ासकेली उमर जान बलोच पारां मुनक़िद करायो वियो, जंहिंमें मुक़ररु नामवर गुलकारा दीबा सहर पीर आफ दरगाह बिलावली सैयद हिशमत शाह आचार्य ख़ासकेली साबिर खोसो ॿियनि चयो त हसन दर्स सिंध जो सचो आशिक़ हो। हिन सिंध जे पोइते पियल इलाइक़नि में मुशाहिदो करे उन्हनि जी शाइरी ज़रिए नुमाइंदगी कई ऐं हर माण्हूअ खे पंहिंजा हक़ वठणु ऐं दग ॾेखारणो हो ऐं अहिड़े अज़ीम शाइर खे भेटा पेश करणु सुठो अमल आहे। जॾहिं त तक़रीबन जे ॿिए सेशन में सूफ़ी रागिन महराज फ़कीर ग़ुलाम नबी ख़ासकेली सिकंदर हैदरी ऐं ॿियनि सुर विखेरे हसन दर्स खे ख़ूबसूरत भेटा ॾिनी, जॾहिं त महफ़िल असुर वेल ताईं जारी रही, जंहिंमें मुल्क जी ख़ुशहालीअ लाइ पिणु दुआ घुरी वई।